नाज़रीन, खोड़ा में गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल जी इंतजामिया पारां लतीफ़ शनासी के उनवान हेठ लतीफ़ डे मल्हायो वियो। रिपोर्ट कर रहा है इकबाल अबड़ो। खोड़ा में गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल जी इंतजामिया पारां लतीफ़ शनासीअ जे उनवान हेठ लतीफ़ डे मल्हायो वियो। शागिर्दनि में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी ऐं फ़िक्र जे हवाले सां तक़रीरी मुक़ाबला मुनक़िद कया विया, जॾहिं त शागिर्दनि पारां भिटाईअ जा बेत ऐं कलाम पिणु ॻाया विया। तकरीब में खिताब कंदे स्कूल की प्रिंसिपल मैडम शबाना भट्टी, मेहमान ख़ास शाह शेख, उस्ताद सिद्दीक अबड़ो, मंजूर गिलाल, दाइम सहतो, कलीम खिलजी, अमीर गिलाल ऐं ॿियनि चयो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई दुनिया जो वॾो अज़ीम शाइर आहे। हिन पंहिंजी शाइरीअ में जिते इज्तिमाइयत, प्यार, मुहबत ऐं हुबुल वतनीअ जो दर्स ॾिनो आहे, उते हुन ज़ुल्म ऐं ॾाढ ख़िलाफ़ मुज़ाहमत जो दर्स पिणु ॾिनो आहे। इन मौक़े ते तक़रीब में शरीक महिमाननि, उस्तादनि ऐं शागिर्दनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे अंदरि जशन लतीफ़ थींदा हुआ, जेका हिकिड़ी शऊरी तहरीक कई ऐं उन्हनि वॾो शऊर ॾिनो। ऐं अॼु इहा ॻाल्हि माठी थी वई आहे, पर हिन स्कूल जे अंदरि लतीफ़ शनासी जो जेको प्रोग्राम थियो आहे, मां सम्झां थो हीअ हिकु शऊरी तहरीक जी इब्तिदा आहे। ऐं इन शऊरी तहरीक में हीअ असांजो जेको नौजवान शागिर्द वॾे तइदाद में, सवनि जे तइदाद में वेठा, इहे सभु हितां हिकिड़ो अहिड़ो सनेहो खणी वेंदा जंहिंसां हू पंहिंजी फतेह हासिलु कंदा ऐं ज़िंदगी बि पंहिंजी बहितर नमूने गुज़ारे सघंदा। शाह लतीफ़ जी शाइरी, शाह लतीफ़ जो मैसेज, प्यार, मोहबत, खुलूस, अमुन, ऐं वरी जेकॾहिं जेको आहे तव्हां ॾिसंदो शाह लतीफ़ भिटाई तव्हांजी हर जाइ ते नुमाइंदगी थो करे। उहा नुमाइंदगी जेको आहे असांजे जेको आहे इल्म जे, शऊर जे, मज़हब जे हर अंग सां जेको आहे हुनजो टहिके थो पैगाम। ऐं शाह लतीफ़ जेको आहे असांजे शऊर जो अलम बरदार आहे, जंहिं असांजी क़ौम खे शऊर ॾिनो। बिल्कुलु ही जेको प्रोग्राम लतीफ़ शनासी जो ॾींहुं असां सेलिब्रेट कयोसीं पंहिंजे स्कूल में, इहो असांजे वक़्त जी ज़रूरत हुई। लतीफ़ रहबर असांखे अॻिते वधण जी असांखे सोच ॾिए थो, असांखे पंहिंजे आजपे जे लाइ सोच ॾिए थो। ऐं असांजो जेके मसइला आहिनि, जेके मसइला आहिनि, बुरायूं आहिनि मुआशिरे जूं, समाज जूं, उन्हनि खे मुंहुं ॾियण जो असांखे ॾस ॾिए थो। असांजे स्कूल जे शागिर्दनि तमामु वॾे जोश ख़ुरूश सां तक़रीरूं कयूं ऐं शाह साईं वायूं पढ़ियूं। ऐं सच त पुछो त अॼु हिकिड़ो ईद जो समां हुयो, ॿार इंतिहाई ख़ुशि आहिनि, उन्हनि खे प्राइज़ मिलिया आहिनि, शाह जा रिसाला मिलिया आहिनि, टॉफ़ियूं मिलियूं आहिनि, तमामु घणो ख़ुशि आहिनि। ऐं अॼु जो लतीफ़ जो जेको मैसेज हुयो उहो ॿारनि ताईं पहुतो आहे त लतीफ़ जेको आहे सो सिर्फ़ु हिंद सिंध जो न, पूरे आलम जो जेको आहे सो शाइर आहे। हिन प्रोग्राम में इलाही कुझु नॉलेज हासिलु कई, जीअं त शाह लतीफ़ साईं जो रिसालो आहे, उनमें ज़िंदगीअ जो जेको बि डिफ़िकल्टीज़ आहिनि, प्रॉब्लम्स आहिनि, उन सभु शइ जो हल मौजूदु पियो आहे। त ॾिसो, शाह साहिबु हिन ख़ाली सिंध धरतीअ जो शाइर न हुयो, बल्कि उहो पूरी दुनिया जो शाइर हुयो। ऐं उन ख़ाली सिंध धरतीअ खे या सिंध जे माण्हुनि खे न ॻायो आहे, उन पोइ आलम जे माण्हुनि खे ॻायो आहे। उनमें जानवर बि अची विया, जबल अची विया, दरिया, ढंढूं, सभु शइ अची वियूं। शाह साहिबु असांखे दुनिया जे लाइ त पैगाम ॾिनो, पर आख़िरत लाइ बि पैगाम ॾींदे शाह साहिबु फरमायो त पोखणीअ थई पोख, न त वेंदई मुंद चढ़ी, पाणी थींदई पोइरो, पोइ सुकी थींदई सोक, जिते लुड़ंदो सारो लोक, उते सिकंदे हिकु संग लाइ। जे हिते तव्हां शरीक महिमाननि जा वीचार ॿुधा, हुननि चयो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई न सिर्फ़ु प्यार, अमुन ऐं मुहबत जो पैगाम ॾिनो आहे, पर उन सां गॾोगॾु हू हिकु इनक़लाबी शाइर पिणु हो, जंहिं जेको आहे सो ज़ुल्म ख़िलाफ़ ऐं जबर ख़िलाफ़ जेको आहे सो मज़ामत जो पिणु दर्स ॾिनो आहे। हिन तक़रीब में जेको आहे सो तक़रीरुनि में कामयाबु थींदड़ शागिर्दनि में जेके आहिनि उहे ट्रॉफ़ियूं ऐं शाह जा रिसाला इनाम तौरु पिणु विराया विया। कैमरा टीम सां गॾु इकबाल अबड़ो, आवाज़ टीवी न्यूज़, खोड़ा।